खेल आबादगार तंज़ीम खैरपुर गंबू जो इजलास तंज़ीम के सदर सैयद अताउल्ला शाह की सदारत में थी गुजरियो, जैमें काज़ी करमुल्ला, इम्तियाज़ अली मलकानी, सैयद आबिद अली शाह, अज़ीम लगारी, अब्दुल जब्बार फिताफ़ी, पीरबक सराई, ज़फ़र गुजर, अमाउल्ला शाह ऐं ॿियनि वॾेरंग में शिरकत कई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त नसीर डिवीज़न जा गैर क़ानूनी हलंदड़ डायरेक्ट आउटलेट डिज़ाइन करे पुछड़ ताईं पानी की फ़राहमी यकीनी बनाई वञे। अॻवाननि चयो त पुछड़ी जो पानी मुंड जे बाअसरनि वाटर टोड़ाए पुछड़नि खे तबाह करे छॾियो आहे। हिननि मुतालबो कयो त मुंड में पानी जी चोरी रोकराए खैरपुर गंबो सब डिवीज़न जे मुतासिर 17 शाखनि जे पुछड़ ताईं पानी पहुचायो वञे।